सल्लिमु अला रसूलिल करीम। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हुवल्लज़ी अरसल रसूलहु बिल हुदा व दीनिल हक़ लियुज़हिरहु अलद्दीनि कुल्लिहि व कफ़ा बिल्लाहि शहीदा। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। काबिल एहतराम सदरे जलसा उस्ताज़ी अल मुहतरम उस्ताज़ुल उलमा बक़ियतुस सल्फ़ हज़रत साईं मौलाना मुफ्ती मंजूर अहमद सुमरो साहब ऐं स्टेज ते वेठल उलमाए किराम ऐं जमायत हाज़रीन, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हीअ जो को प्रोग्राम हज़रत मौलाना दोस्त मोहम्मद जमाली साहब जे काविशुनि जो नतीजो आहे ऐं ही मदरसे जे दस्तार फ़ज़ीलत जे उनवान सां हिकु तक़रीब आहे। ज़ाहिरात जेका मदरसे जी तक़रीब हूंदी आहे उन्हीअ में ऐं आम जलसे में कुछ अफराद जी शिरकत उन्हीअ में कुछ कमी बेशी नज़र ईंदी आहे, पर पोइ बि अल्हम्दुलिल्लाह ही शायद जोही जी तारीख़ में ॾींहं जो पहिरियों जलसो आहे। ॾींहं जो हूँ हमेशह जेके भी असांजा जलसा मदरसनि जा थींदा रहिया आहिनि उहो राति जे टाइम ते, पर मौलाना दोस्त मोहम्मद जमाली साहब बेहतरीन शुरुआत कई आहे। ॾींहं जो चवंदा आहिनि ॾींहं आहे शींहं, इंशाअल्लाह हाणे ॾींहं जो बि जलसा जोही जे शहर में थींदा रहंदा। दोस्तो अज़ीज़ो, असां ई अवां जो मक़सद अल्लाह जी ज़ात खे राज़ी करण ऐं हिन ज़मीन ते हिन धरतीअ ते अल्लाह साईं जे दीन खे ग़ालिब करण ऐं दीन इस्लाम खे अमली तौर ते सरकारी सतह ते हर इदारे जे अंदर ॾिसण असांजे जदोजहद ऐं कोशिशुनि जो मक़सद इहो आहे त पूरी दुनिया जेका हिन वक़्त जे अंदर क़ुरान जी मुखालिफ़, आलिमन जी मुखालिफ़, वक़्त जी हुकूमत क़ुरान जी मुखालिफ़, आलिमन जी मुखालिफ़, पर अल्लाह तबारक व ताला जल जलालहू जे प्यारे नबी जा परवाना जन सोने नबी ते कलमो पढ़ियो आहे, ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उन्हनि माण्हुनि खे ॿिन्ही हथनि सां सलाम आहे जो एॾे मुखालफ़त जे बावजूद, एॾनि रुकावटुनि जे बावजूद अॼु बि हिन दौर जे अंदर दीन जा मदरसा, दीनी इदारा जन मां आलिम ऐं हाफ़िज़ फारिग पिया थियनि, इहा मुसलमाननि कलमे वारनि जे कुर्बानी जो नतीजो आहे। ऐं दुश्मन इस्लाम दुश्मन जे मुंह ते चमाट आहे, हैरत में आहे। क़ुरान जो दुश्मन, नबी सोने जो दुश्मन, इस्लाम जो दुश्मन हैरत में आहे त ॿिए पासे असां मज़न जा दरिया वहाए छॾिया आहिनि ऐं बाक़ाइदा सां अयाशी जो माहौल असां दुनिया जे अंदर नुमायान करे छॾियो आहे। पोइ बि आख़िर ॻाल्हि कहिड़ी आहे, जंहिं करे अञा मदरसा पंहिंजे शबो रोज़ तरक़ी में वधंदा पिया वञनि
इन्हनि मां हाफ़िज़ क़ुरान जा आलिम थींदा पिया वञनि। अल्लाह साईं थो चवे युरीदून लियुत्फ़िऊ नूरल्लाह वल्लाहु मुतिम्मु नूरिही वलौ करिहल काफ़िरून। सोहणा नबी क़यामत ताईं इस्लाम जे दीन के विसाइण वारा भी हुंदा, दीन जे दर्स ॾियण वारा भी हुंदा, दीन जा मुआविन ऐं ताउन करण वारा भी हुंदा, पर सब कुवतूं गॾिजी कोशिश कनि, कुफर जा सब क़िस्म गॾिजी कोशिश कनि, इरादो में नाकाम वेंदा। कॾहिं अल्लाह तबारक व तआला हुसैन अहमद मदनी जहिड़ी शख्स खे आणींदो, कॾहिं मौलाना महमूदुल हसन रहमतुल्लाह अलैह जहिड़ी शख्सियत आई, कॾहिं हज़रत अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह जहिड़ी शख्सियत आई, कॾहिं हज़रत साईं बेर शरीफ वारा रहमतुल्लाह अलैह जन आया, कॾहिं हज़रत हाली जी साईं रहमतुल्लाह अलैह जन आया। ऐं मौजूदा दौर जे अंदर कायद मिल्लत इस्लामिया हज़रत मौलाना फज़लुर रहमान मद्दज़िल्लहुल आली अज पूरे कुफर के मुकाबले में इस्लाम के अलम के, इस्लाम के परचम के खणी करे चैलेंज कयो आ। जै जाइ ते अगे साल में मौलाना के हुक्म से 30 लख मानू इस्लामाबाद पाकिस्तान के दारुल खिलाफा में गड थिया, 17 ॾींहंनि ताईं वेही रहा रोड रस्ते ते, पंहिंजी मानी पचायूं, पंहिंजो खाधो पीतो पीतऊं, ॾिठूं एजेंसियुनि वारनि त बाबा ही त ॻाल्हि भणा अकुल खां मथे आ, खाइनि बि पंहिंजो था, पीअनि बि पंहिंजो पिया था, ख़र्च भी पंहिंजो आहिनि भी मिसकीन माण्हू, ख़ुदा जो कसम आंगरियूं वात में करे ऐं लाजवाब थी नाकाम थी मौलाना जे अॻियां मिनथूं करण लॻा त ख़ुदा खे मञ, जीअं चई तीअं कयूं, असां न्याज़ीअ खे हटाईंदासीं ऐं उन्हीअ जी हुकूमत ख़त्म था कयूं। पर मुनाफ़िक उहो ई मुनाफ़िक हूंदो आहे, ॿ ज़ुबानूं ॻाल्हाईंदो आहे। आलिमनि एतबार कयो त ही सच ॻाल्हाईंदा, पर कूड़ा कूड़े जा पुट अॼु ताईं उन्हीअ हिकिड़े बंदर खे कुर्सी तां न हटायूं। मौलाना चयो ख़बरदार, अॻे मां अकेलो हुयुसि, पर जेके मूंखे राति ॾींहुं मुखालफ़त सां बयानु कंदा हुआ, अॼु उहे बि पंहिंजी सिफ़ में पुठियां बीहारे करे उहे मुंहिंजे पुठियां हूंदा। इमाम आऊं हूंदुसि, वरी तव्हांजो पीछो अहिड़ो कंदुसि जो इंशाअल्लाह हिन जेको काफ़िरनि यहूदियनि ऐं कादियाननि जो एजेंट आहे इन खे भॼाए करे पोइ वापसि ईंदुसि। मौलाना फज़लुर रहमान जहिड़ी शख्सियत अल्लाह जी नेमत आहे हिन वक्त जे अंदर, जेको हर मदरसे जो मुहाफ़िज़, हर मकतब फ़िक्र जी मस्जिद जी ॻाल्हि थो करे, किथे फ़िरके वारियत जी मौलाना ॻाल्हि नथो करे। मौलाना राशिद महमूद सुमरो साहब सखर जे अंदर 17 मस्जिदूं इंतज़ामिया केरायूं। मौलाना साहब वञी किरेन जे मथे चंबे ते बीही रहियो त बाबा अॻ में मूंखे ख़त्म कयो, पोइ मस्जिद ठाराईंदुसि। मौलाना नौजवान थी करे उहा पंहिंजी जेका हिकमत अमली हलाईंदे कोर्ट में पिटीशन दाख़िल कई त ही मुल्क पाकिस्तान इस्लाम के नाले से ठहियो आहे, हिन जे अंदर मस्जिदूं भी गवर्नमेंट के ठाराइणियूं आहिनि, लिहाज़ा जेके मस्जिदूं ठही चुकियूं आहिनि उहे ॾहणियूं न आहिनि, उन जे काविशुनि सां उहे साॻी जाइ ते वरी मस्जिदूं हुकूमत खे ठाराइणियूं थियूं पवनि। जमीयत उलमा इस्लाम इस्लाम जी चौकीदार जमायत आहे, जमीयत उलमा इस्लाम मदरसन जी चौकीदार जमायत आहे, जमीयत उलमा इस्लाम दीन जी चौकीदार जमायत आहे, जमीयत उलमा इस्लाम कंहिं भी फ़िरके वारियत जे अंदर अचण वारी जमायत ना है, हिकिड़ी बेदाग जमायत आहे जंहिंजे कायद हज़रत मौलाना फज़लुर रहमान जे हथ ते लखनि जे तइदाद में आलिमन बैयत करे कसम खणी छॾियो आहे त साईं असां मुफ्ती भली आहियूं, असां वॾा आलिम भली आहियूं, असां इल्म वारा ज़रूर आहियूं, पर जेके सलाहियतूं अल्लाह तो में रखियूं आहिनि उहे कंहिंजे अंदर भी नज़र नथियूं अचनि। लिहाज़ा असां तुंहिंजे हथ ते बैयत था कयूं, माना असां पाण खे अल्लाह जे हवाले विकिरो करे था छॾियूं, जाते तुंहिंजो हुक्म थींदो उते जान चवंदे त जान ॾींदासीं, माल चवंदे त माल ॾींदासीं। 26 मार्च ते मौलाना फज़लुर रहमान साहब वरी हाणे हुक्म कयो आहे जमीयत उलमा इस्लाम सां जेको भी कारकुन ताल्लुक़ रखे थो
सच्चो कारकुन, कुट्टी खाइण वारो न, भजण वारो न, जंग जे मैदान ता हटण वारो न, सच्चो कारकुन। इन 26 मार्च ते वरी काफिलन जी सूरत में इस्लामाबाद जो रुख कयो ताकि तुरहिबून बिही अदु वल्लाहि व अदुअकुम, एतरा घणा निकरी अचो जो अल्लाह जा दुश्मन, तव्हां जा दुश्मन, कुरान जा दुश्मन, इस्लाम जा दुश्मन उहे ॾिसी करे डिजी वञनि। मां इंशाअल्लाह हिन जलसे जे अंदर दोस्तन खां ही उम्मीद थो कयां त रज़ाकाराना तौर हिन दफ़े 26 मार्च ते इस्लामाबाद वारे मार्च में शामिल थियण जे लाइ तैयार रहंदा। हथ खणी करे हिन पिंडाल जे अंदर इरादो कयो, तबलीग वारनि वांगे इरादो त कयो भला खुदा जी सराई थियो। इरादे वारो भी अल्लाह वट बुधो साईं जन वेठा आहिनि छा। मदीने आलिया में 2 कबीला हुया, औस ऐं खुज़रज। इहे ॿई पहिरियां मुशरिकाना हालात में हुया। जॾहिं खुज़र कबीले जा माण्हू मुसलमान थिया त औस कबीले जे माण्हुनि मां हिकिड़ो शख़्स मुसलमान सॼो कबीलो थियो। अब्दुल अशल नाले जेको कबीलो उहो मुसलमान थियो। उन्हनि मां हिकु शख़्स रहिजी वियो जेको मुसलमान न थियो। जॾहिं नबी साईं जे मथां उहद जी लड़ाई जो वक़्तु अची वियो, उहद जी जंग में 3 यानी 700 माण्हू नबी साईं सां सच्चा सिपाही तयार त 1000 थिया, पर 300 चयो त बाबा ॾिसो असां थोरा काफ़िर घणा, हे असांखे माराइण जे पुठियां आहे, हे असांखे तबाह कराईंदो। अॼु बि ईअं था चवनि न त बाबा ये मौलवी इन्हनि जो छा वञे वेही करे मस्जिदूं वसाइनि। मिर्ज़ा गालिब थो चवे निमाज अच्छी, रोज़ा अच्छा, ज़कात अच्छी, हज अच्छा, मगर में बावजूद इनके मुसलमान हो नहीं सकता। न जब तक कटमरू में सैयद यसरब की इज्जत पर खुदा शाहिद है कि मेरा कायम ईमान हो नहीं सकता। दोस्तों गाल बुधो, मौलाना जेको हींअर मौक़िफ़ अपनाई पियो अचे, सॼी दुनिया खे नाकाम करे काफ़िरनि जे इरादनि खे खाक में मिलाई छॾियईं। इमरान जो इरादो हुयो त कादियानी मुसलमान सॾाईंदा, इमरान खे नाकाम करे छॾियईं। इमरान जो इरादो हुयो त हिन मुल्क पाकिस्तान जे अंदर इसराइल खे तस्लीम कयो वेंदो, उन्हीअ खे नाकाम करे छॾियईं। काफ़िर पंहिंजे 100 साल मेहनत खे हींअर नाकाम पिया सम्झनि। इहा शख़्सियत जेकॾहिं आहे त मौलाना फज़लुर रहमान जी आहे। हींअर काफ़िरनि जे अखियुनि में कंडो, काफ़िरनि जे अखियुनि में जेकॾहिं धूड़, काफ़िरनि जे ॾुखे में ॾुखियो माण्हू जेकॾहिं लॻे थो त मौलाना फज़लुर रहमान लॻे थो। अड़े तव्हां छो था निभागा कावड़जोसि। मूंखे त हैरत उन्हनि माण्हुनि ते आहे जेके असांजा बि सॾाइनि था, ॿूथ हेॾो खणी था कनि, मिट खणी था फूकनि। तव्हां छो था कावड़जो मौलाना ते? जेको मौलाना जो मुखालिफ़ आहे, ख़ुदा जो कसम आहे, मां हिते स्टेज ते ज़िम्मेवारी सां थो चवां, इहो पूरे इस्लाम जे प्रोग्राम जो मुखालिफ़ आहे। मौलाना इस्लाम जी चौकीदार आहे। चौकीदार जी मुखालफ़त करणु चोर जी हिमायत करणु आहे। जेको चोर जो हामी आहे उहो अल्लाह जे कहर खां नथो बची सघे। इंशाअल्लाह जो मौलाना जी मुखालफ़त न कंदासीं, हर वक़्तु मौलाना जी हिमायत कंदासीं। हथ खणी करे ॻाल्हि ॾाढे नारे तकबीर जो आवाज़ बुलंद कयो। नारे तकबीर। केन खाणो मौलाना फज़लुर रहमान उहो सहाबी जेको नबी साईं वटि उन वक़्तु आयो जॾहिं उहद जी लड़ाई थी। उन जो नालो साईं जन पाण ॿुधाईंदा, मूंखे ज़हन मां लथल आहे, पर आहे ही ॻाल्हि आइन टाइम ते अचे थो। या रसूल अल्लाह मां बि मुस्लमान थींदुसि। नबी साईं फरमाए कलमो पढ़, बसि सिर्फ़ु कलमो पढ़ियईं। कलमे पढ़ण खां पोइ निमाज़ हिकिड़ी बि कोन पढ़ियईं, रोज़ो बि कोन रखियईं। नबी साईं फरमाए हे अथई तलवार, हे इस्लाम जा दुश्मन जेके आया आहिनि, जेके नबी ते हमिलो था कनि, जेके इस्लाम जे ख़ात्मे जे लाइ इन्हनि सां तूं लड़ाई कर, वञी अंदरि हलियो वञ काफ़िरनि में। तलवार खयूं हलियो वियो आहे, ख़ुदा शहादत ते फ़ाइज़ करे छॾियोसि। नबी साईं फरमाए शहीद थी वियो। हज़रत अबू हरूरा साईं थो चवे त ख़ुशि नसीब इहो इंसान आहे जंहिं न निमाज़ पढ़ी, न रोज़ो रखियो, न हज कयईं, न ज़कात ॾिनई, बिना कंहिं अमल जे पहिरियां जन्नत में हलियो वियो।
अरे एडो थे इस्लाम जी हिमायत करण में फायदो चरिया एकड़ो कदम रखंदे कई गुनाह माफ थी विंदा जिंदगी में मुमकिन अल्लाह तो सा भी हिसाब न करे जो इंशाअल्लाह इस्लाम जी चौकीदारी जे लाए इस्लाम जे तहफ़्फ़ुज़ जे लाए मदरसन जे तहफ़्फ़ुज़ जे लाए कुरान जे तालीम जे तहफ़्फ़ुज़ जे लाए मौलाना जा साथारी थी करे हर मैदान ते जिथे भी सॾ कंदो इंशाअल्लाह सॾ में साड़ी थींदासीं आहे इरादो कन जो जेके मुड़स माण्हू आहिनि उहे मथे खणनि जेके भारी आहिनि उन्हनि जी का ज़रूरत न आहे बसि मौलाना साहिब जन अची विया ऐं अव्हांखे मुबारक थो चवां इंशाअल्लाह साईं जन जो हाणे बयानु थींदो ऐं मौलाना दोस्त मोहम्मद खे बि मुबारक थो चवां जो हीअ अॼु अहिड़ो अज़ीम शान प्रोग्राम कयो अथसि इंशाअल्लाह मौलाना जा हथ मज़बूत कयो तव्हांखे ही आहे त ॾिसण जो नंढड़ो हमरा पर कमु वॾा पियो थो करे इंशाअल्लाह पूरी जो